दोस्तों शाहनवाज़ खान एक वरी गेम खेॾे चुको आहे। जेका शाहनवाज़ खान गेम खेॾियो आहे उन हिकिड़े वार सां पंहिंजा सभई दुश्मन ढेर करे छॾिया। रहज़न ऐं ककर वारनि जो एतबार बि खणी वियो ऐं होॾां वरी जेको आहे मंसूर खान खे हिकु धकु ॾेई वियो ऐं मंसूर खान जंहिं बाहि खे विसाइणु चाहे पियो उहा बाहि वरी रहंदो उन लाइ ॿरी वई। छाजे करे तव्हांखे ख़बर आहे ककर जहिड़ो माण्हू बि रहज़न जहिड़ो या ककर जहिड़ो माण्हू बि मंसूर खान जे ॻाल्हियुनि में अची चुको हुयो ऐं रहज़न बार बार चवंदो ककर खे तूं अञा मंसूर खान खे नाहे सम्झो। हाणे चवंदो रहज़न त वाक़ई ककर चवंदो वाक़ई सौट सही चवंदो हुयो। बहरहाल मंसूर खान त भलो माण्हू आहे ऐं शाहनवाज़ खान जेका गेम खेॾे उहा उन खे गेम फ़िलहालु फॿी वई। अॻिते हली इहा गेम शाहनवाज़ खान जी घणो वक़्तु न हली सघंदी ऐं इन जेको आहे गेम में हू पाण ई फासंदो अॻिते हली। मंसूर खान तमामु जल्द इन मसइले खां पंहिंजी जान छॾाए वेंदो ऐं शाहनवाज़ खान जेको आहे ज़ाहिर चिटो थी पवंदो त हीउ वाक़ई मकर फ़रेब दोखो दुलाब सभु कुझु शाहनवाज़ खान में आहे। हर माण्हू खे ख़बर आहे, बहरहाल चंद माण्हुनि खे ख़बर न आहे उन्हनि खे बि पइजी वेंदी। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।